तव्हां सभिनी भाउर ऐं भेनरुनि जो स्वागत आहे इंडिया जे सभिनी खां वॾियुनि मैचुनि IPL में। त हाणे टॉस जो टाइम थी रहियो आहे। हिकु साइड आहे हेड त हिकु साइड आहे ॻाढ़ो मिर्च। भाऊ कंहिंजी मैच आहे? अरे भाऊ मतिलबु CSK वैस इहो RCB। हा त अचो ॾिसूं था टॉस केरु थो खटे। त जीअं तव्हां ॾिठो ॻाढ़नि मिर्चनि खटियो आहे टॉस ऐं हुननि खई आहे बॉलिंग। भाऊ फील्डिंग छो न कयूं? अरे हिकिड़ी ॻाल्हि आहे भाऊ, हिकिड़ी ॻाल्हि आहे। अचो ॾिसूं छा थो हाल थिए हिन मैच जो। 5 4 3 2 1 छा थियो? आयो लाल कयो झूलेलाल। हाणे भाऊ चालू कयो मैच वाली स्टार्ट। ये बॉल लाइन सिद्धो वाणी सिद्धो गलीअ में चौंको। भाऊ इहो प्लेयर सभिनि खां वधीक रन खटाईंदो आहे। पक्का लिखी थो ॾियां संस्था भाऊ हाणे इहो बॉल आयो सिद्धो। भाऊ यार तव्हां चयो हलंदो त आउट नहीं सिधो। ये लॻे थो इहो प्रैक्टिस मैच चालू आहे। ॿिए मैच ॾिसो, ॿी मैच कीअं थो लियो ऐं थोरो कीअं ॾकी वियो आहे थोरो। ठीकु आहे ॾिसूं था भाऊ। फील्डिंग ते बॉल बीठो आहे यार भाऊ गर्मी थी जाम ॾाढा। हाँ गर्मी थी। अरे ये छा आहे भाऊ? अरे यार भाऊ ॾिसो कैमरा में ॾेखारींदो ऐसे बि छोकिरियूं ई आहे त असांजे कैमरा ईंदी ई न। अरे तव्हांजे मथां कैमरा चालू आहे ओॾे तव्हां सीधा। सॉरी मां सभिनि दर्शकनि खां माफ़ी करणु चाहींदो आहियां। असां कॉमेंटर थोरो गर्मीअ में बेहाल थियो। तव्हांखे ख़बर आहे उल्हासनगर में केॾी गर्मी आहे। मां चवांसि तो टेबल फैन लॻाओ छोटू। ओके जूस बि अथव। जूस ईअं न कयो भाऊ, न कयो ईअं। हलो हाणे अॻिते वधंदासीं मैच में। हाणे बॉलिंग टाइम मैक्सवेल। भाऊ इहो किथे वेठा नी अॼु जो मैच ते सिधो? यार भाऊ ॾिसो तव्हां मैचूं रखो था मंगल ॾींहुं न भाऊ दुकान सूमर बंदि हूंदो आहे त सूमर रखो त अचे न। मंगल ॾींहुं रखो त किथां जो दुकान छॾे करे इहो। अरे भाई इसका मैच सोमवार को रखो, छुट्टी रहता है इसको। हाँ अच्छा तो मैं कराया तो मां तो हे तो फेयर प्ले अवार्ड्स जीअं तव्हां ॾिसो था बिना खटी करे मुंबई पहिरें नंबर ते आहे त तव्हां सम्झी सघो था पैसे कीअं वैल्यू आहे लाइफ में। अरे भाऊ उहो फेयर प्ले अवार्ड आहे मतिलबु जेको सुठे नमूने ढंग सां इज़त वणंदा खेॾे थो हुनजो अवार्ड आहे उहो। अच्छा उहो ई मां चयो मुंबई मथे कीअं ॾी यार। हा छॾो उहो थींदो आहे ईअं। हले ठीकु आहे। इहो बॉल हलायो अथई इहो हयो अथऊं बॉल इहो हयो अथई कैच दोस्त कैच। अरे इहो त सिधो स्ट्रेट छक्को। अगरि तव्हांखे पहिरियां शॉट खेॾिणा आहिनि त तव्हां बि खाओ रामूअ जा दाल पकवान जिन जो टाइम अथव 7 खां 9। खाइणा पवंदा भाऊ, खाइणा पवंदा फुल चटरी बसर सां गॾु। त हाणे थी वियो आहे ॾही कोकी स्ट्रेटेजिक टाइम आउट ऐं प्लेयर थोरो सोचींदा कीअं खेॾिणो आहे अॻो। तव्हां बि ब्रेक खणो, असां बि ब्रेक खणूं। भाऊ बचायो चओ छोटू तो चाय लेके आओ। त असां वापसि अची विया आहियूं, प्लेयर डिस्कस करे छॾियो वापसि। ॾिसूं था हाणे अॻियां मैच जो हाल छा थो थिए। पहिरीं इनिंग ख़तमु थियण ते आई आहे, सिर्फ़ु लास्ट बॉल बचो आहे ऐं जेको साम्हूं प्लेयर आहे हुन जो स्कोर थियो आहे 95। त माना हाणे सेंचुरी लाइ खपे हिकु बॉल में छक्को। बॉल अथई बॉल हवा में। अरे भाऊ ये छा थियो? लाइट छो बंदि थी? अरे भाऊ अॼु जुमो अथव यार उल्हासनगर में जुमो मां लाइट बंदि। अरे यार उथ यार उथ। हलो यार उथो भाऊ उथो यार हलो दुकान ते हलो।